अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधु न्यूज़ टीवी। मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली। नंढी डोकरी मां तव्हांखे लाला सजाद अली पठाण जी ख़बर ॾींदो हलां त डोकरी सूफी फ़क़ीर फरमान अली ख़ासि खेली या आस्थाने ते 17 जी राति वॾे भाउ एंटी करप्शन खाते जे हेड मोहरम इमाम अली ख़ासि खेली जे नंढे भाउ फ़क़ीर कुर्बान अली उर्फ़ फ़क़ीर बोदले जो ॿारहों मल्हायो वियो। डोकरी तहलके जे मशहूरु सूफ़ी शख़्सियत फ़क़ीर फरमान अली ख़ासि खेली जे वॾे भाउ एंटी करप्शन खाते जे हेड मोहरम इमाम अली ख़ासि खेली जे नंढे भाउ फ़क़ीर कुर्बान अली जो ॿारहों मल्हायो वियो, जंहिंमें डोकरी गजोड़ उनर जे ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि मां फ़क़ीर फ़ुक़रान शिरकत कई। सूफ़ी ॻाइणनि आरफ़ाना कलाम ॿुधाए माण्हुनि ते वहदत तारी करे छॾी। प्रोग्राम में कराची खां आयल सूफ़ी फ़क़ीर शाइख़ अली कमर ज़मा मंगी दरबान अली ओशाक मंगी सदक अली फ़क़ीर आबिद अली पैमान अली समेत केतिरनि तलबा ऐं फ़ुक़रान शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में आयल महिमाननि खे लंगर खारायो वियो। यादि रहे त फ़क़ीर कुर्बान अली उर्फ़ फ़क़ीर बोदलो गुज़िरियल साल दिलि ऐं गुर्दनि जे आर्ज़ी बीमारी सबबि लाॾाणो करे वियो हो।